इज्जत सां मूंखे कपिड़ा खपनि ईद जा। हर ईद ते बाबा वारा थोड़ी ॾींदा तोखे परणाए ॾिनो अथनि कपिड़ा ॾे न त पोइ वरी ड्राए वेंदी माई चाची बाची जो लिहाज़ कोन कंदी माई चाची बाची जो लिहाज़ सिज भटारा भी अॼु वेठो आहे अॻिते पुछते कोन ते साबु अखियुनि में लॻो पियो आहे हल भाउ थोरो हेॾे गुज़री वियो अॼु तकड़ कर शादिया हा शादिया हेॾे वो छोकिरी हाणे छोकिरी थी काथे आहे हेॾे 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 मारे छा अथई अल्लाह अखियल बाबा कोन थो ॾिसां हाणे दीदी छॾाइजी वई अथई हफ़्तारी खणी आहीं हा हफ़्तारी खणी आई आ खाऊ हा हे रोज़ो आहे अञा हेॾो टाइम पियो आहे सिज हिते बीठो आहे तोखे रोज़ो हाणे सां लॻो छा ॾे हाल सिज जा अॼु सिग्नल भी आहे हिते हणी आहे ब्रेक अॻिते नथो हले भाभी कलाक थी वियो कोई दूॾा सिधो सिज ॾे कयो वेठो आहे और हिनखे ख़बर पए जे बरोच रोज़ो रखियो आहे ए सुबुह सां रोज़ो खाई डरो भरे सुम्ही पियो न कम ते न कार ते न मजदूरी ते पोइ बि रोज़ो लॻो अथई मांखे हिन महिल ॻाल्हि कोन थो वणे चंबो लॻी वई अथई रोज़े में मां सफ़ा शेतो लॻो पियो आहे अञा हाणे बर्तन धोइण थी वञा चाची वई आहे सामान वठण चाची सामान वठी अचे अञा हाणे वई आहे हा हाणे वई आहे सौदो सामान वठण मां बर्तन धोयां थी चाची अचे त पोइ कयां थी अञा टाइम पियो कलाक पियो मर न एक कलाक है यको यको मां बर्तन धोई चा इतना तैयार तो कर कलाक में देर थे भी तो चाहते तो ला अब वठिए मरई तो पुट मरई तो पे रोज़ो रखी करे थोरो क्यों तो मेरा दो है वनी धो रख वनी हंटे में सामानी भी कर अब असुर थोड़ो दे धोपन कटे न बस तो करे यहां असुर थोड़ो दे अरे ए यो धो ना बस इनके कटे छुरो हणे ना आजान अचण वारी कलाक पयो आ देर पूरो कलाक पूरो रोजे ते थोरो कदी रोजो रखी करे कम जो न के कार जो अब ट्रेव कलाक यको कलाक करे गुजर दो छोकरा कन था ना मेहनत हां वो छाजे पे भटियारा वो गुलाम से नारा सुबह लागो बेचारा कम ते अञा न मोटान आजानन सा 5 मिनट के अद में ता पाचन अची करे छोकरा कन था ना मेहनत हकलाल कमान ता रोजो रखी रोजे ते थोरो आजणो बेहया के जायजा न रखंदो कराइंदा रोजो अमा असा मां बि त हकेलाल रोजो रखियो है न रोजो रखियो हाणे रोजो हरतो में सा रोजो रखी करे पई रहियो आ हाणे रोजो तो के वठी वञा कलाक पियो मर न टाइम ते आजान थींदी त नींदी माई ना हरती मरे छो तो पई रहियो त बात बंद लगो पियो न छा कया में बात बंद थियो थी असुर भी त बात हलई पियो आजानन ताई चरक लगी पई है न रखंदो करे थोड़ो रोजे ते को करे थोरो ओ जेको वगैरह खादा उल्टी आई पानी घणो पी त उल्टी होनी बनायो सब निकरी हो होनी के चई होल करे खा के चई ओ वेचारा रात जो रोजड़ो रखी पांजो जागन ता दोस्तन ता हेडे रोजो रखी वरी वेचारा कलाक बस में वणन ता कम ते इज्जत सा छोकरा सब कमाइन ता ना तू लोठा पयो आ उंद बंजी करे तो न को मजदूरी करे या सोच त को ईद जा कपड़ा वठणा नी का ईद जी खरीदारी करनी आ कोई जान के भी कुछ वठी ना रोजो रखी पई तो रहे थोड़ो करे तो जाना रोजे ते इनके ईद जी लगी ना बम्बरिया के ईद जी लगी बाहर ही साड़ी आई करे ईद न कयो मुसलमान न हो जो रोजा रखंदा से त ईद ईंदी न कई न मां जेरी मुई त कोने न जैसे मोकले तो पुट के समझा ना तो रोजो रखी के काम कार करे न ते रोजा न रख मुतबर दोदा रोजा न रख मके कपड़ा बड़ा कपड़ा ईद परते थी खंगा माके त लगी रहो जको खंगारो मुथ में भरे थी कसम किन्ना वाला एरे तू घणो किरकिर न कर मासा माके पादर एड़ा हर दो से मां खेण दे तू और मां भी तो खेड़ दो ठीक है मां चवंदी मुंहिंजे हथ में छा है आज मां जो भी दिमाग घुमियो खड़ो थी रोजो रखियो तवे थोरो क्यों तवे चाहे 3 बजे जो उठायो थी हे टाइम दिया घर जा काम करे रोजो रखी पई ना एड़ा हंदी मां ये बूथ में समझ आई ना चुप करे रोजो खोली सुभाणे रोजो रख त मां तोखो पुछां थी कम ते वञा इज्जत सां मूंखे कपड़ा खपनि ईद जा हर ईद ते बाबा वारा थोड़ी ॾींदा तोखे परणाए ॾिनो अथनि कपड़ा ॾे न त पोइ वरी ड्राए वेंदी माई चाची बाची जो लिहाज़ कोन कंदी माई चाची बाची जो लिहाज़ न कंदी माई हाणे कणक जी मुंदा न कढनम तोखे भी थ्रेशर हलो गाह ते हलो माता में मूड़ियो विजी कंदी गाह ते वो आए न जका बि ताड़ियूं वते तो पियो शादी करनी आ उनके शादी करे को उनके गाह ते मोकली जाई ओ कणक जो कंदी लाबारो बाबारो कणक वढंदी मां ते वेही खाईंदी मां मगे लिखा तरी नी तई मां बुत भईंदी मां धोई अचां ता जा मां बात बंद कर त मिलन जान को सही जग ते निकरी वजे वो ते ब्रेक अड़ी खिलाई तो बुझे भागा नमाज पढ़ वनी का नमाज पढ़ अल्लाह जो नालो वठो
ख़बर नवाज़ वो अञा टे पारी थी आहे अञा देर आहे रोज़े में अॻ में ई तारा सावा थिया आहिनि हाणे चओ पिया कलाक वरी जे टे पारी छा थियो अथई तूं मूंखे हथ सां टे दौड़ पारी थी आहे टे पारी हा तूं किल किल हिते बि किल थोरो अॻिते चुर भाऊ छो वधाए तकड़े तकड़े थोरो हल इहे न हे कर सिजो आहे सिजो पिणे न आहे त तुंहिंजे चवण ते ईंदो सिजो आहे पंहिंजे मर्ज़ी सां हलंदो टेम ते हा आज मां जवाब तव्हांखे ॾींदसि ख़ैर त रोज़ो खुले हिन महिल मूंखे हिमत बि कोन्हे मुंहिंजी निड़ी वटिजी वई आहे ईमान कर कुजड़े ईमान कर बा चवां थी ईमान कर ईमान भलो आहे हा खाइण पीअण जा अहिड़ा कचरा त अदराज जो बि हेॾो था खाइनि अफ़तारीअ में बि हेॾो था खाइनि अबा खार कते रोज़ो खोलबो आहे हिकिड़ी कतल खाई करे रोज़ो खोले पाणी पी वरी माण्हू निमाज़ पए मुंहं में को नीमक पए हे मुंहुं ॾिस पथर जहिड़ो मोती थी अमा ईमान खे असांजे घर में कॾहिं छॾियो सही किथां ईंदी हिकिड़े चकर आई हुई ईमान उनखे त अध कणी कढी छॾिया पर पोइ बि असां कोशिशि कयूं था ज़बरदस्ती ईमान खे पाण वटि मौज ईमान 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 न तूं सिखंदे ई कोन तो में इंसानियत ई न ईंदी तूं काॾा सिखंदे चवां थी कमकार कोई बि नथो करे रोज़ा सभु रखणा थी सभु रोज़ा रखो रोज़ा रखणा आहिनि रोज़ा महीने जा रोज़ा आहिनि रोज़ा रखंदा त मसलो न आहे पर हुन ग़रीब खे छो थोरो अॻिते वञे न हो पठाण उते बीठो आहे चाची थी चवे रोज़ा न रख रोज़ा रख मन मूंखे कपड़ा न वठी ॾे सुबुह जो ॾिसां कीअं तो तूं उथां तोखे रोज़ा थी रखां मां घुटो ॾे के मारे न रखदी माई मुंहुं वारो चंपो हणाए मूंखे हाणे रोज़ो रोज़े सां वरी तोखे वहंदम टेंशन न कर रोज़े सां गुनहगार तूं करे अहिड़ो चंपो हणंदो मां हिकिड़ो मिंट झल न मूंखे मां साह आहे वरी मां छा जे लाइ झलींदमि तव्हांखे बेकार आहे ॻाल्हाए वेही न करे वेही न बेइज़ती खैर आहे हिन महिल रोज़ो खुले पोइ मां हिनखे जवाब ॾींदसि अरे तूं वॼे कटे हिननि खे इहो छाखे कटिया टेम त थिए अञा देर आहे आस्ते आस्ते कटींदा रहंदासीं तेसि ताईं वरी टाइम थींदो वेंदो चाहे जो आसरो थींदो परे खां ॾिसंदसि न थोरो आसरो थींदो तो कब खे उथी अब तूं उथ वेंच वेंच वञी पाणी मथां विझ कुझु त हौसलो थिए उथी मूंखे साह ई लाइ भाउ एसी ताईं बि हली नथो सघाई भाई भाउ हिते सुभाउ थो जीअं अचे काश वो चना चाट बाट वठी आया हो कुछ घटी आया हा चना चाट हिनखे चटराई थम चना चाट थी चटायासीं चई थम रुज़ो खे वठी थो अचे चना चाट बि रूह अफ़ज़ा उहो बि वियो आहे रेड़ीअ तो पिन तो हिक हिक रेड़ी तो वञी पिन तो तोबिरो किनो आई हो जेको हूंदो आहे अछो शरबत अछो शरबत बि चो त मां सके मुला वटो खणी अचो वञी साओ शरबत सावा शरबत तन बिजा पीला शरबत तन बिजा बेहया के जाय जा रोज़ो रखी एहसान कयो थी अमा ते एहसान कयो थी रोट चाट को मोड़ मोड़ कुछ ठायो तो कुछ ठायो अल्लाह के वजो तू खिल ला ॾिस डाओ थी तू आस्ते आस्ते अॻिते हल भाई रे मो ॾियास हिननि खे वरी सुभाणे कढ उड़ अॼो कोनी हल ईमान खतव्यो आ सिज पूजा तो देस हिकिड़ो मिंट हिन घड़ी करे समा हे ख़राब थी वियो आहे हिते कांटो बी वियो अथसि इहो ई टाइम थियो आहे जेको ॿुधाए थो इहो ई टाइम थियो आहे हे हिकिड़ो मिंट एतिरो देर सां छो थो गुज़रेव हा देर सां छो थो गुज़रेव ॿुध तूं वञ हिकिड़ो कुझु ठाहिया त बस सुबह बट माना रोज़नि में बि नथो मुड़े न राति बि वियो आहे त उन्हनि सां वञी भेड़ो कयोसीं हा मां कंहिंसां बि जहिड़ो को थो कयां छॾ हाणे जेॾी महिल अचे त मूंखे उथार जा महिरबानी कजांइ